जंग बदर में उमरू बिन अब्दूद नाले हिकिड़ो मुशरिक हुयो, काफ़र हुयो। जॾहिं मुशरिकनि शिकस्त खाधी त हू भॼी निकितो हुयो। वॾो ताक़तवर हुयो। उन ॾींहं खां हिन कसम खाधो हुयो त जेसीं ताईं मुस्लमाननि खां बदिलो न वठंदुसि, न हू पेट भरे मानी खाईंदो हुयो ऐं न वारनि में तेल लॻाईंदो हुयो। जॾहिं जंग उहद लॻी, हिन इहो सोचियो त हाणे मुस्लमाननि खां बदिले वठण जो हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ो आहे ऐं पोइ मैदान में आयो। 3 दफ़ा ऐलान कयईं त आहे को मुस्लमान जेको मुंहिंजे मुक़ाबले में अचे। 3 दफ़ा हज़रत अली करम अल्लाह वजह जंग जे लाइ मैदान में विया। उमरू बिन अब्दूद हज़रत अली करम अल्लाह वजह खे इहो चयो, तूं ॿारु आहीं ऐं तूं मुंहिंजे मुक़ाबले जहिड़ो नाहीं, कंहिं ॿिए खे मुक़ाबले जे लाइ मोकिलियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली करम अल्लाह खे अमामो पहिरायो ऐं तलवार ज़ुल्फ़कार ॾिनी ऐं उनखे जंग जे लाइ मैदान में मोकिलियो। हज़रत अली करम अल्लाह वजह उमरू बिन अब्दूद खे चयो त मुस्लमान थी वञ या हितां खां हलियो वञ या जंग कर। उमरू बिन अब्दूद जेको वॾे हिकिड़े गुरूर में हुयो, जंहिं इहो चयो त तूं ॿारु आहीं ऐं तूं मूंसां मुक़ाबले जहिड़ो नाहीं, तूं मूंसां मुक़ाबिलो न कर। पर हज़रत अली करम अल्लाह वजह इहो चयो त मां ख़ुदा जी राह में जंग करे रहियो आहियां ऐं मैदान में लहण खां पोइ हाणे हिकिड़ो ई ऑप्शन आहे त मूंखे जंग करणी आहे। उमरू बिन अब्दूद हज़रत अली करम अल्लाह वजह ते ज़बरदस्त वार कयो। हज़रत अली करम अल्लाह वजह पंहिंजी ढाल सां उन वार खे रोकण जी ज़बरदस्त कोशिशि कई, पर तारीख़ लिखे थी त उन उमरू बिन अब्दूद जो जेको 90 सालनि जो पोढ़ो हुयो पर वॾो हिकिड़ो ताक़तवर हुयो, हुन अहिड़ो त वार कयो जो तारीख़ लिखे थी त हज़रत अली करम अल्लाह वजह जे हिन दुनिया में जेसीं ताईं हुया, उन्हनि जे निड़ ते उन तलवार जो निशान रहियो। उन खां पोइ हज़रत अली करम अल्लाह वजह उमरू बिन अब्दूद ते पंहिंजी ज़ुल्फ़कार तलवार सां वार कयो। हू वॾो ताक़तवर हुयो। हुन जे कुल्हे में तलवार लॻी, पर हू पंहिंजी जाइ ते साबित क़दम रहियो। उन खां पोइ हज़रत अली करम अल्लाह वजह हिकु ॿियो ज़बरदस्त वार कयो ऐं अहिड़ी तरह उहो मरदूद मुशरिक ढेर थी वियो। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।